अब इन तरह में अमा भी एक बे सां वाइदो कंदा को झेड़े ते या के सच ते या के अमात ॾियण में न वाइदो कंदा न बरोच अक्सर घणा वाइदो कंदा पर मां अमा खां ईमानी वाइदो वठण चाहियां तो इंशाल्लाह वाइदो ॾींदो ऐं जॾहिं मां लफ़्ज़ चवां त वाइदो आहे इहो लफ़्ज़ तव्हांजी ज़बान ते हुजे वॾे आवाज़ सां हुजे ऐं हथ तव्हांजा ॿई फिज़ा में बुलंद हुजनि हथ मथे खणो पंहिंजा जेके बि ख़तम वॾे दीवाना आयो हथनि खे लहरायो कभी ख़तमुल नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे अब इंशाल्लाह हिफ़ाज़त कंदो कोई लफ़्ज़ तव्हांजी ज़ुबान ते हुजनि न बा कभी ख़तमुल नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे कभी ख़तमुल नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे कभी ख़तमुल नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे अगर कूड़ी नबूवत जी कंदड़ दावा अॻियां आयो उहो धरते नसिर रहंदो उहो धरते नसिर रहंदो सलामत वाइदो आहे उहो धरते नसिर रहंदो सलामत वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे कभी ख़तमुल नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे अगर सियासत जसाण पसां हरफ आयो नबूवत ते हुकूमत सां कंदासीं पोइ हुकूमत सां कंदासीं पोइ बग़ावत वाइदो आहे हुकूमत सां कंदासीं पोइ बग़ावत वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे कभी ख़तमुल नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे मोहम्मद मीर दुनिया में नबी थी आखिरी आयो कबर ताईं इहा मन बि कबर ताईं इहा मन बि रिसालत वाइदो आहे कबर ताईं इहा मन बि रिसालत वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे मोहम्मद जी नबूवत ते अगर हमला रहा जारी तकबीर आया आया कल्ब खालिद आया था कल्ब डॉक्टर आया था जिंदा है डॉक्टर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अल्लामा ताहिर खालिद महमूद सूमरो नारे तकबीर जिंदा है जमीयत मुफ्ती की जमीयत मदनी की जमीयत हालेजवी की जमीयत बैरवालों की जमीयत नारे तकबीर अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरो डॉक्टर खालिद जक्का खालिद महमूद के दुश्मन से नारे तकबीर सब साथी वही रहो माशाअल्लाह वॾी आवाज़ सां चओ न सुभान अल्लाह ये न मुजाहिद चो सुभान अल्लाह फर्जंद शहीद इस्लाम हजरत अल्लामा ताहिर खालिद मंसूर साहब जी अल्हम्दुलिल्लाह स्टेट जलवे फरोजान बड़ी आवाज़ से सुभान अल्लाह हजरत मौलाना मोहम्मद इलियास चन्ना साहब अल्हम्दुलिल्लाह स्टेट पहुंचने बड़ी आवाज़ से सुभान अल्लाह हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक लोही साहब आए बड़ी आवाज़ से सुभान अल्लाह हजरत मौलाना मोहम्मद इदरीस मेंगल साहब आए सुभान अल्लाह ओ कभी ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे
मोहम्मद जी नबूवत में अगर हमला रहा जारी शरारत सा विढ़ी पवंदी शरारत सा विढ़ी पवंदी शराफत वाइदो आहे शरारत सा विढ़ी पवंदी शराफत वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे मोहम्मद जी नबूवत जे अगर सुहराब पहरे में जॾहिं मिलंदी खिली वठबी इन मिस्र तव्हांजे हथ मथे हुजनि फिज़ा में बुलंद हुजनि ओ जॾहिं मिलंदी खिली वठबी शहादत वाइदो आहे जॾहिं मिलंदी खिली वठबी शहादत वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे कभी ख़त्मुल नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे